नाज़िन वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत कराची जे मसइलनि बाबति राब्तो नाहे कयो। वफ़ाक़ी हुकूमत जी कमेटी बाबति मीडिया ज़रिए ख़बर पई पर उन बाबति एतमाद में नाहे वरितो वियो। वफ़ाक़ सिंध खे हिसे जा पूरा फंड बि न पिया मिलनि। गवर्नर इमरान इस्माइल जो चवणु आहे त वफ़ाक़ी कमेटी जो मक़सदु सिंध हुकूमत जा अख़्तियार खटाइण नाहे, नई अरिड़हीं तरमीम खे चैलेंज करण जो कोई इरादो रखूं था। कराची में गवर्नर सिंध इमरान इस्माइल सां गॾु मज़ार कायद ते हाज़िरी बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त साल्ट वेस्ट मैनेजमेंट अथॉरिटी 4000 टन कचरो खणण लाइ ठाही वई हुई, पर हाणे कराची में रोज़ानो 16000 टन कचरो थिए थो। साल्ट वेस्ट मैनेजमेंट जिते बि कमु करे पई उते सूरतहाल बहितर आहे। हुन वधीक चयो त वफ़ाक़ी हुकूमत वटां सिंध खे पंहिंजे हिसे जा पूरा फंड न मिली रहिया आहिनि जेके मिलणु घुर्जनि। ख़र्च ऐं पघारूं वधी रहियूं आहिनि। वफ़ाक़ी सरकार जूं रेवेन्यू ओगाड़ियूं ओतिरियूं न आहिनि जेके हुअणु घुर्जनि। हुन वधीक चयो त कराची में नालनि जी सफ़ाई जो कमु KMC ऐं शहर जी सफ़ाई जो कमु KDAC जो आहे। मकानी इदारनि वटि सफ़ाई जो कमु 3 सतह ते अचे थो। संदसि चवणु हो त कराची जे मसइलनि बाबति वफ़ाक़ी हुकूमत कॾहिं राब्तो ई नाहे कयो। मीडिया ज़रिए ख़बर पई त वफ़ाक़ी हुकूमत कराची जे मसइलनि बाबति कमेटी जोड़ी आहे। कमेटी बाबति मूंखे एतमाद में नाहे वरितो वियो। हिकु सवाल जे जवाब में हुन चयो त सिंध जो गवर्नर वफ़ाक़ न पर सिंध जो नुमाइंदो आहे। गवर्नर ऐं आऊं गॾु बि सुठा लॻंदा आहियूं ऐं धारदार हुजूं त पोइ बि सुठा लॻंदा आहियूं। हुन मौक़े ते गवर्नर इमरान इस्माइल चयो त वफ़ाक़ी हुकूमत जी कमेटी जो मक़सदु सिंध हुकूमत जा अख़्तियार घटाइण नाहे, नई अरिड़हीं तरमीम खे चैलेंज करण जो कोई इरादो रखूं था। हुन वधीक चयो त कराची जी बहितरी लाइ क़दम खणी रहिया आहियूं। फारूक नसीम जी सरबराही में जोड़ियल वफ़ाक़ी हुकूमत जी कमेटी शहर जे मसइलनि बाबति सिफ़ारिशूं तयारु कंदी जेके वज़ीर आज़म ऐं सिंध जे वॾे वज़ीर खे उमाणियूं वेंदियूं। गवर्नर इमरान इस्माइल जो चवणु हो त कराची में केतिरियूं ई अथॉरिटियूं ठहियल आहिनि जिन में KMC, कैपिटी ऐं ॿियूं शामिल आहिनि। असां शहर जे मसइलनि बाबति हिकु कमेटी जोड़े रहिया आहियूं जंहिंजी हिकमत अमली उन जो सरबराह फारूक नसीम जोड़ींदो।